नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठरी मिरवाह में ख़बर ॾींदा आहियूं त ठरी मिरवाह लॻ ॻोठ लांढी बलोच खान ज़रदारी में बााثर माण्हुनि पारां ज़मीन ते कब्ज़ो करण ते एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते गुलाम सरवर ज़रदारी ऐं नसीर अहमद ज़रदारी एहतजाज कंदे चयो त बााثर मोहम्मद रफ़ीक कुंभो, अब्दुल हमीद कुंभो ऐं ॿिया असांजी ज़मीन ते हथियारनि जी ज़ोर ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे रहिया हुआ। बााثरनि असां ग़रीब मिसकीन आहियूं, हिननि असांजी ज़मीन मां 200 खां मथे वण कटराए छॾिया आहिनि। असां वञूं था त हू असां मथां फायरिंग करे रहिया आहिनि। असां पेरो वसण पुलिस वटि दांह खणी वियासीं, पर पेरो वसण पुलिस हिननि सां धुर बणियल आहे। असां आला हुकाम IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खे पुरज़ोर अपील करियूं था त असांजी ज़मीन मथां कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे, असांखे असांजी ज़मीन वापस कराए ॾिनी वञे, असांखे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।